Welcome to Time News Studios. वज़ीर-ए-आज़म शहबाज शरीफ जो सऊदी वली अहद शहज़ादा मोहम्मद बिन सलमान सां फ़ोन ते राब्तो। वज़ीर-ए-आज़म जे अप्रैल महीने वारे दौरे दौरान थियल फ़ैसलनि ते अॻु भराई जो जाइज़ो। ॿिन्ही मुल्कनि जे सरबराहनि तरफ़ां सीड़पकारी, तवानाई ऐं वापार जे शोबनि में गॾियल सहकार वधाइण ते इत्तफ़ाक़। सऊदी वली अहद पाकिस्तान जे दौरे जी दावत क़बूल करे वरिती। मोहम्मद बिन सलमान वज़ीर-ए-आज़म ऐं पाकिस्तानी अवाम खे आज़ादी जे जश्न जूं वाधायूं ॾिनियूं। इस्लामाबाद हाई कोर्ट तरफ़ां शहबाज गिल जे जिस्मानी रिमांड बाबति दरख़्वास्त ते धुरनि खां दलील तलब। एजी इस्लामाबाद तरफ़ां शहबाज गिल जे अदालती रिमांड वारे फ़ैसिले ख़िलाफ़ अपील दाख़िल कई वई हुई। ॿुधणी दौरान एजी इस्लामाबाद चयो त शहबाज गिल टीवी चैनल ते बयान ॾींदे मुल्की इदारनि खे टारगेट कयो। हुकूमत संदसि बयान जो सख़्ती सां नोटिस वरितो ऐं केस दाख़िल कयो। शहबाज गिल जो लैपटॉप ऐं मोबाइल फ़ोन हथु करणो आहे। संदसि जिस्मानी रिमांड ॾिनो वञे। अदालत एजी सिंध खे चयो त पहिरीं दरख़्वास्त ॿुधण जोगी हुजण बाबति दलील ॾियो। धुरनि खे नोटिस जारी थियण बैदि ॿुधणी सुभाणे ताईं मुलतवी। शहबाज गिल ख़िलाफ़ केस एॾो कमज़ोर आहे जो हुकूमत दलील ॾियण लाइ तयारु नाहे। हुकुमरान अदालत में रिकॉर्ड बि पेश नथा कनि। पीटीआई अॻवान फवाद चौधरी जो चवणु आहे त मसइलो इहो आहे त शहबाज गिल समुंड पार पाकिस्तानी आहे। शहबाज गिल जा कंहिं बि दहशतगर्द तंज़ीम सां वास्ता न आहिनि ऐं हू कमज़ोर आहे। फज़ल रहमान, नवाज़ शरीफ ऐं रिटायर्ड कैप्टन सफ़दर में केरु हथु नथो विझे। शहबाज गिल खे ॿीहर टॉर्चर कयो पियो वञे। शहबाज गिल जेको कुझु ॻाल्हायो उहो सभिनी अॻियां आहे। समूरी पीटीआई शहबाज गिल सां गॾु आहे। सिंध में ॿारनि खे पोलियो खां बचाव जा फुड़ा पीआरण जी मुहिम शुरू। वॾे वज़ीर मुराद अली शाह तरफ़ां NICH कराची में ॿारनि खे पोलियो जा फुड़ा पीआरे मुहिम जो इफ़्तिताह। पहिरें मरहले में कराची ऐं हैदराबाद डिवीज़न में पोलियो खां बचाव जा फुड़ा पीआरिया पिया वञनि। रहियल डिवीज़न्स में ॿिए मरहले में मुहिम हलाई वेंदी। मुहिम दौरान 5 सालनि खां घटि उमिरि जे 99 लख ॿारनि खे पोलियो खां बचाव जा फुड़ा पीआरण जो टारगेट मुक़ररु। वॾे वज़ीर जो चवणु आहे त इहा असांजी कामयाबी आहे जो जुलाई खां हेल ताईं सूबे में पोलियो जो हिकु बि केस ज़ाहिर न थियो आहे। वालिदैन खे अपील आहे त पंहिंजे ॿारनि खे पोलियो खां बचाव जा फुड़ा पीआरनि। सिंध जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में वक़फ़े सां बरसाति जारी। हैदराबाद, बाडराए, बाकराणी, सकरन, केन शाह ऐं भरपासे में किथे हल्को त किथे तेज़ पसकारो। काछे जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में गजगोड़ सां बरसाति बैदि नयूं तार वही आहियूं। टनो रहीम ख़ान, वाही पांदी, हीरो ख़ान, छिन्नी ऐं ॿियनि इलाइक़नि में तेज़ बरसाति। केतिरनि ई ॻोठनि जो शहरनि सां ज़मीनी राब्तो काटा। मौसमियात खाते जो चवणु आहे त चोमासे जो हिकु नओं सिस्टम सुभाणे खां सिंध ते असरअंदाज़ थींदो। कराची में सुभाणे खां 18 ऑगस्ट ताईं गजगोड़ सां बरसाति जी अॻकथी। हैदराबाद, बदीन, नौशेरो फेरोज़, शहीद बेनज़ीराबाद, मीरपुर ख़ास, लाड़काणो, सखर, बदीन, ठठो, सिजावल ऐं ॼाम शोरो में बरसाति जारी रहण जा इम्कान। ऐं दादू में बरसाती पाणी नेकाल न थियण ऐं गंदगी जे आज़ार ख़िलाफ़ शहरी रस्तनि ते निकिरी आया। म्यूनिसिपल ऑफिस जे गेट अॻियां कचिरो उछले एहतजाज। शहरनि लोडर रिक्शा ज़रिए कचिरो खणी म्यूनिसिपल जे गेट अॻियां उछलाए छॾियो। बरसाती पाणी निकाल न थियण ऐं गंदगी जे आज़ार ख़िलाफ़ नारेबाज़ी। शहरनि जो चवणु आहे त दादू में म्यूनिसिपल इंतिज़ामिया अघु निंड सुतल आहे। गंदगी ऐं पाणी जे आज़ार सबबि शहरनि जो जीअण अज़ाब थी वियो आहे। म्यूनिसिपल अमलदार सफ़ाई लाइ तयारु न आहिनि। शहरनि तरफ़ां बरसाती पाणी ऐं गंदगी जो आज़ार ख़तमु न थियण ते तहरीक जो चिता। अस्सलामुअलैकुम। टाइम न्यूज़ सां गॾु मां आहियां हमीर शेख। हेडलाइन्स ज़माने थियूं तफ़सीली ख़बरूं हिन ब्रेक।